बाबा अल्लाह जी मेहरबानीअ सां मुंहिंजे घर में 2 मेंहूं बीठियूं आहिनि, 4 ॿकरियूं बीठियूं आहिनि, हिकु जरेब ज़मीन आहे जंहिंजो कातो मटाइण लाइ तपेदार मूंखां 25,000 घुरिया। ज़मीन मूंखे सस्तो पियो, तपेदार मूंखे महांगो पियो। उन खां अलावा 7.5 लख रुपया मुंहिंजे बैंक अकाउंट में पिया आहिनि। इहो क़ाइदी आज़म वारो बैंक उन में पिया आहिनि। मूंखे कंहिं सां कारोबार करण जो ज़रूरत न आहे, कंहिं सां ॾेती लेती करण जो ज़रूरत न आहे। जेको बि माण्हू मुंहिंजे फेसबुक आईडीअ तां, जेको फेक फेसबुक आईडीअ तां तव्हां खां पैसा घुरे उनखे बुझा ॾियो। भली मुंहिंजो बूथ हुजे उन फोटूअ ते, फेसबुक ते बुझो ॾियोसि। इहो बुझो मूंखे न लॻंदो। बाबा मुंहिंजो फोटू ॾिसी कंहिं सां कारोबार न कजो, ॾेती लेती न कजो। जे कारोबार कंदव, ॾेती लेती कंदव, उनजो ज़िम्मेवार तव्हां पाण आहियो। ऐं मां लाड़काणे जे एसएसपी खे अपील थो कयां त ही मुंहिंजो वीडियो जेको आहे सो रिकॉर्ड ते रखियो वञे, ऑन द बोर्ड रखियो वञे, ऑन द रिकॉर्ड रखियो वञे, त जीअं अहिड़ो को मसइलो थियो इन जो ज़िम्मेवार मां न आहियां, मुंहिंजो भाउ आसिफ अली न आहे, मुंहिंजो भाउ मोहम्मद इलियास न आहे, मुंहिंजो चाचो आजी अब्दुल रहीम न आहे, मुंहिंजो चाचो अली मोहम्मद बिरोई न आहे। इहो ॻाल्हि ज़हन ते रखो, ठीकु आहे न। मां कंहिं बि शइ जो ज़िम्मेवार न आहियां। पैसा जे ॾींदव मुंहिंजो फोटू ॾिसी तव्हां पाण ॼाणो, ठीकु आहे। पहिरीं ॻाल्हि त मूं वटि अलाह जो गंज आहे। मुंहिंजे ज़मीन ते बागड़ियूं इंदाणे जो फ़सुलु कनि था, इंदाणो कनि था। एतिरो अलाह मूंखे गंज ॾिनो आहे। इंदाणो गिदरो कनि था बागड़ी मुंहिंजे ज़मीन ते, मोकादे ते। हेॾो मूं खे अलाह गंज ॾिनो आहे। दुआ कयो त मां अंबनि जो बाग़ बि वठां। दुआ कयो, पंहिंजो ट्यूबवेल बि हणां। मूंखे कंहिं सां ॾेती लेती करण जो ज़रूरत न आहे। उधारा वठण जो या उधारा ॾियण जो ज़रूरत न आहे। को मजबूर हूंदो मां उधारा ॾींदोमांसि। अलाह मूंखे गंज ॾिनो आहे। पर इहा ॻाल्हि तव्हां पंहिंजे ज़हन में रखिजो। बाबू कंहिं सां बि कारोबार न कजो। मतां मुंहिंजो पोठू ॾिसी ऐं साईं खे चवां शाही बाज़ार मां तव्हां इहो मिठाई वठी विरायो माण्हुनि खे त मामो बिरोई असां लाइ पैसा सऊदीअ मां मोकिलींदो। बाबा ठगे वेंदा तव्हांखे, ख़्यालु रखिजो।